सुभान अल्लाह। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। सय्यिदना व सनदना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना महबूबना व मतलूबना व मक़सूदना व मौजूदना व मावाना व मलासना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़ौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही इन्नल्लाहा व मलाइकतहु यस्सल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन। अर्श हक़ है मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की, देखनी है हशर में इज़्ज़त रसूलुल्लाह की। लावरब जिसको मिला जो मिला उनसे मिला, बटती है कौनेन में नेमत रसूलुल्लाह की। सच्चा सामी सचो सामिन पंध, सच्चा सामी सचो सामिन पंध हो तो आए हर हंद पर हिनन के मिलो है गिलाज में। ए बुलबुलाने गुंचए गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। बुलंद आवाज़ से दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। इश्क़ मोहब्बत सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन। अल्लाह ताला जल्ल शानहू वहदहू ला शरीक रब मालिको खालिको करीम रहीम सताल अयूब वफ़ार ज़ुनूब लम यलिद वलम यूलद रब करीम जी ज़ाते पाक जी असां ऐं तव्हां सभिनी ते किरोड़ एहसान फरमाए। सैयदुल मुरसलीन खातमन नबीयीन सैयदो अरब वल अजम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सरवर असफिया सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बढ़ायो।
ज़ीनत महफिल व सिदारत पीर तरीक़त रहबरी शरीयत जुनेद वक्त साहबजादा सुनो साईं सैयद अताउल्ला शाह बादशाह दामत बरकातुहुल आलिया अवां ऐं असां सभिनी जे अखियुनि जे आॾो जलवे अफरोज़ आहे। शेर हुसैनियत फ़ख्र अहले सुन्नत सरताज उलमाए हुसैनिया शमशीरे अलीयुल मुर्तज़ा शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार हज़रत अल्लामा साहबजादा सैयद नसरुल्लाह शाह बादशाह मददुल आली अवां ए असां सभिनी जे आॾो जलवे अफरोज़ आहिनि। ऐं हुसैनी बाग जी ज़ीनत ऐं हिन दरगाह आलिया हुसैनाबाद शरीफ़ जो नंढड़ो गुलाब जे गुल जी तस्वीर ॼण बि आऊं बेअदबी तो समझा के बिला साहबजादा सैयद उल मोहम्मद आवाज़ ना आयो मददुल आली उहे भी असां तवां सभिनी जे आॾो जलवे अफरोज़ आहिनि। अॼु असां तवां जा हादी रहनुमा महबूब मुर्शिद करीम उहे अलकाब त मुंहिंजे ज़बान में ई कोन्हनि जेके मुर्शिदनि करीमनि जे आॾो निशावर कजन मुंहिंजो अक़ीदो आहे ॿियनि सां आऊं ॿधल कान आहियां। 15वीं सदीअ में हक़ीक़त पुछो त विलायत दंग हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। मुंहिंजा हादी रहनुमा महबूब मुर्शिद करीम अल मारूफ कंबर वारा साईं दामत बरकातुहुल आली अॼु असां तवां सभिनी जे दुआउनि करण जे लाइ मदीने शरीफ़ में तशरीफ़ फरमा आहिनि। अल्लाह वारनि खां को मदीनो भरे कोन्हे। आम मोमिन जे लाइ भी कुरान करीम ये चवा त नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम नबी उहो ॾिनो तमाम महबूब उहो अता कयो तमाम जेको ईमान वारनि खे जान खां वधीक वेझो ऐं करीब आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हां सूरत काफ के मुताइलो कंदो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन जी आयत जे हेठां तव्हां तफ़सीर खे पढ़ंदो तो उन में वज़ाइद सां इहा ॻाल्हि लिखियल आहे त जिथे जेके बंदा अल्लाह जो सुबुह शाम ज़िक्र कंदा आहिनि रसूलुल्लाह जे ज़ात पाक खे रब वसियत कई आहे त मुस्तफ़ा तूं हमेशह इन्हनि सां गॾु रहो ऐं पंहिंजी निगाह इन्हनि खां परे न कर। हकीकत इहा है त महबूब मुर्शिद करीम ज़ाहिरी में मदीने शरीफ त विया आहिनि बाक़ी हितां खां मदीनो दूर कोन्हे पंहिंजा त पंहिंजा पर जेके अंदर जूं अखियूं खुलियूं हूंदियूं उन्हनि भी इहा ॻाल्हि वाज़िह करे छॾी आहे। अवां नेट ते ॿुधो हूंदो वाज़िह करे छॾी आहे त कंबर वारे साईं जो अल्लाह उहो मक़ाम कयो आहे जो रोज़ानो हुज़ूर जे रोज़े में हाज़िर थींदो आहे। आवाज़ नथो अचे तव्हां फ़क़ीरनि जो मुंहुं ताईं। बाक़ी रहियो मसइलो जो ही ज़ाहिर में पान उम्र मुबारक जे हवाले सां सरकार जी ज़ाहिरी हाज़िरी जे हवाले सां वया आहिनि पर आऊं त इहे चंदुसि जेको 3 साल किरोना जे कंदे
केरो ना छा चवां असांजे गुनाहनि जे करे जेके दरवाजा बंद हा असांजे गलतियुनि ऐं कुसूरनि जे करे जेके काबतुल्लाह शरीफ जा दरवाजा बंद हा मदीनतुल मुनव्वरा जे हरम पाक जी हाज़िरीअ जा दरवाजा बंद हा हकीकत में त महबूब मुर्शिद करीम जेके ज़ाहिरी में वया आहिनि ऐं इहे हिन पंहिंजे आशिक़नि जे लाइ रसूलुल्लाह जे दरवाज़े ते वञी ऐं ज़रूर इहो अर्ज़ु कंदा मुंहिंजो अक़ीदो थो चवे त अॼु खां बाद काबतुल्लाह शरीफ जा बि मदीने जा बि दरवाज़ा असां गुनाहगार जे लाइ खुली वेंदा इहो ई सबब सिर्फ़ वञण जो यकीनन इहा शइ उन्हनि आशिक़नि खे त नज़र ईंदी हूंदी जंहिंजे लाइ भिटाई साईं फरमायो त उपटिया त अंधियूं पूरिया त पिरी पसंद भिटाई साईं फरमायो त उपटिया त अंधियूं पूरिया त पिरी पसंद वञी रोज़ रसन हबीबाणे हुजरे उन्हनि आशिक़ त अॼु बि ॾिसंदा हूंदा जो मुंहिंजे मुर्शिद करीम केतिरा दफ़ा तक़रीर में इहे लफ़्ज़ फरमाया आहिनि त हिन जमायत में उहे माण्हू बि आहिनि जेके रोज़ानो महबूब जे दर जी हाज़िरी ॾींदा आहिनि रजबुल मुरजब जो प्यारो महीनो आहे हिन महीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मेराज कयो 27 रजब जी रात हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला मकान ते मेराज फरमायो अल्लाह फरमायो त सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही पाक रब जी ज़ात जे सैर करायो पंहिंजे ख़ास बाने खे मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं जंहिंजे चौधारू अल्लाह बरकतूं रखियो तव्हांजो ॾेखारे अल्लाह ताला पंहिंजूं निशानियूं पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन्नहु हुवस समीउल बसीर तहकीकी हो अल्लाह बुधदड़ भी आहे अल्लाह ॾिसंदड़ भी आहे नबी जे प्यार करण वारो अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह तफसीर जलालैन में सीरत हलबी वारे पंहिंजे किताब में आंदो रसूलुल्लाह हिक मेराज न मुस्तफा करीम चोटी मेराज कया आहिनि कॾहिं वेठे वेठे कदे घर में नबी जाज कहो सय्यदा तय्यबा ताहिरा आबदा जाहिदा हजरत अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए तो हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इन हुजरे में तशरीफ फरमाइल जे हुजरे ते अजो गुंबद खिजरा ठयो भयो आहे आवाज न तो अचे उन्हनि खां पुछो जेके गुंबद खिजरा ॾिसी आया आहिनि ॿिए कंहिंखां पुछो सोणे साईं खां पुछो जो हाणे मदीने मां मोटी आयो आहे त मथे खणी चओ आने वालो ये तो बताओ शहर मदीना कैसा है सब गर्जी सोने साईं का पुछो आने वालो ये तो बताओ शहर मदीना कैसा है देखेंगे जिसको जी नहीं भरता शहर मदीना ऐसा है देखेंगे जिसको जी नहीं भरता शहर मदीना ऐसा है आँखों को जो ठंडक बख्शे गुंबद खिजरा ऐसा है आँखों को जो ठंडक बख्शे गुंबद खिजरा ऐसा है
हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इन हुजरे में तशरीफ फरमाइल। अम्मा आयशा सिद्दीका बाहर आई, हुजूर अम्मा के ॾिसी फरमायो मन अंत केरा ही तू। अम्मा अर्ज़ कयो अन आयशा, मां आयशा आया। सरकार फरमायो त मन आयशा, आयशा केड़ी है? अम्मा अर्ज़ कयो त आयशा त बिंत सिद्दीक, सोना सिद्दीक जी न्याणी है। सरकार फरमायो त मन सिद्दीक, सिद्दीक केड़ा? अर्ज़ कई सिद्दीक मोहम्मद जो गुलाम। सरकार फरमायो त मन मोहम्मदन, मोहम्मद केड़ो? अम्मा दी फरमाए त मुझे ज़बान में लफ्ज़ कोन आ त मां छा चवां त मोहम्मद केड़ी शय आ? अम्मा थी चवे ता रोंदी रोंदी बाहर निकरी आई आ। चंद लम्हन खां बाद अंदर आया में हुजूर पुछो त आयशा किथे हुई है? हबीब आओ अंदर आयम। अमा ही सवाल कयो, मुही अर्ज़ कयो, अमा ही सवाल कयो, मुही अर्ज़ कयो, अमा ही सवाल कयो, मुही अर्ज़ कयो। जॾहिं तव्हां फरमायो त मन मोहम्मदन, मोहम्मद केड़ो? मुझी ज़बान में लफ्ज़ कोन हा, मां छा चवां त मोहम्मद केड़ी शय आ? हुजूर फरमाया आयशा जी आका सुञाणी तो यो वक्त केड़ो हो? अर्ज़ कई त अल्लाह हो व रसूल हो आलम। हिकु अल्लाह थो जाने, ॿियो दिल पर मोहम्मद थो जाने। साहसिता जा सभई किताब पढ़ंदो न, जॾहिं रसूलुल्लाह सहाबा किराम खां सुवाल कंदा हा त सहाबा किराम हुजूर खे इहो अर्ज़ कंदा हा त अल्लाह व रसूलहु आलम। हिकु अल्लाह थो जाने, ॿियो दिल पर मोहम्मद करीम थो जाने। ऐं ख़ुदा जी ज़ात पाक मुझे मुर्शिद कंबर वारे साईं जे सदके इहो अक़ीदो सुन्नीअ खे नसीब कयो आहे। हथ मथे खणी जवाब, इहो अक़ीदो ख़ुदा सुन्नीअ खे नसीब कयो आहे। ऐं सुन्नी बि ईअं चवंदो आहे अल्लाह बि ॼाणींदो आहे, अल्लाह जो महबूब बि खुली खुली चओ महबूब बि ॼाणींदो आहे। हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पंहिंजी अशद आंगुर मुबारक मथे कई, फरमायो त ली वला अला वक़तुन वला नबियुन वला सिद्दीकुन वला मलाइकतुन मुकर्रबा। आयशा हे उहो वक्त हो, हिन वक्त जी 1,23,999 नबी हिन वक्त जी उन्हनि खे ख़बर न आहे। सिद्दीक अकबर खे, फारूक आज़म, उस्मान गनी, अलीउल मुर्तज़ा वला मलाइकतुन मुकर्रबा। जिब्रील खे, मीकाईल, इसराफील, इज़राइल उनखे हिन मकाम ऐं वक्त जी ख़बर न आहे। आयशा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह वक्त केड़ो हो? हुजूर फरमाया आयशा अल्लाह को दीदार कराए पियो, मां मोहम्मद दीदार करे रहियो से। हथ मथे खणी सुभान अल्लाह दीदार कराए पियो, मां मोहम्मद दीदार करे रहियो से। नबी जा गुलामो मुस्तफा करीम जे मोहब्बत रखण वारो जेकॾहिं वेठे वेठे पियो दीदार थे, घर वेठे पियो दीदार थे त पोइ सफ़र छो, मेराज छो, बुराक छो, इहो सभु सबब हो। तवज्जो कर, जेके नबी अॻे थी गुज़रिया हा उन्हनि खां उम्मतनि पुछो त तव्हां रब ॾिठो आहे? उन्हनि चयो न, वही ईंदो आहे, पैगाम पहुचाईंदो आहे, असां तव्हांखे पैगाम ॿुधाईंदा आहियूं। अल्लाह असांजे नबी खे लामकान थे इन जे करे घुरायो त महबूबा मथां तोखां को पुछे त तूं रब ॾिठो? उन्हनि खे चई छॾजांइ त राए त रब्बी अज़ व जल फी अहसन सूरत। हा मां पंहिंजे रब खे बेमिसाल सूरत में ॾिसी आयो आहियां। हथ हथ मथे खणी त सुभान अल्लाह चओ। ऐं ॿी रवायत में आ त राए त रब्बी ऐं नरासही मुंहिंजा उम्मतियो मां इन मथे वारे अखियुनि सां रब ॾिसी आयो। मनी न मनिया मर्ज़ी तुंहिंजी, मनी न मनिया मर्ज़ी तुंहिंजी, फिरी त परवर साण मिलियो तो न मञो त पोइ छा थी वियो? मनी न मनिया मर्ज़ी तुंहिंजी, मनी न मनिया मर्ज़ी तुंहिंजी, फिरी त परवर साण मिलियो तो न मञो त पोइ छा थी वियो? अरे कुझु हुयो दीदार
खुदा जो जो हुयो दीदार खुदा जो सब सजण खां रब न रखियो सब त चओ तो न मञो त छा थी पियो जो हुयो दीदार खुदा जो जो हुयो दीदार खुदा जो सब सजण खां रब न रखियो तो न मञो त छा थी पियो तवज्जो फरमा अब्द दीगर अब्द हु चीज़े दिगर मासरा पा इंतजारो मुंतजर अब्द वो हुंदो मूसा कलीमुल्लाह तूर सीना ते इंतजार कयो 30 रोजा रखी आखिरी रोजे ते नंदन ॾिनई अल्लाह नंद रखियो 40 पूरा कर 40 पूरा कई अर्ज कई रब अर्नी अंजर इलेका अल्लाह दीदार करा रफ़ना काल लन तरानी ओ मूसा हर किस दीदार करे न सगंदे न तेरी आंख वो मूसा न तेरी आंख वो मूसा न जिसमें अंबिया देखे मुझे देखे तो वो मूसा मोहम्मद मुस्तफा देखे फलम्मा तजल्ला रब्बहु लिल जबल अल्लाह जबल जे मथा तजली थी मुने ख्याल कयो सुईया जे सोराख खां 99 हिस्सा फट तजली आई धक्कम वखर मूसा साइका जबल टुकड़ा टुकड़ा थियो अब तूर सीना डबल 7 टुकड़ा थियो गणा आवाज दे 7 टे टुकड़ा किरा मक्के में 3 टुकड़ा किरा मदीने में हिरा वारो जबल बितूर सीना जो टकरो तफसीर रुहुल बयान लिखियो हारे सोर वारो जबल बितूर सीना जो टकरो नबी जे प्यार करवारो जबल महरास बितूर सीना जो टकरो ए जबल उहद बितूर सीना जो टकरो जो रसूलुल्लाह जबल उहद दे मोह करे फरमाइंदा त सहाबो यो जबल मां मोहम्मद सा प्यार थो करे हथ तो मथे कनी सुभान अल्लाह इहो जबल मूसा प्यार तो करे हजरत सय्यदना सय्यद शुहदा हजरत सय्यदना हमजा साईं रदियल्लाहु ताला अन्हा हुजूर जो चाचो जने विसाल फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला मां वजायत में थो냐 रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक जिस्म तर अल्लाह हुकुम फरमायो त इनके खणी जन्नतुल बकिया जे तरफ हलो जने रवाना थिया न इहो जबल पोइता हलण लगो जबल पोइता हलण लगो हुजूर फरमायो सय्यद शुहदा हमजा साईं के इते रखो न त जबल मदीने के लताड़े छडींदो अल्लाह जा कामिल वली ये चवंदा हिन खुद असा जे मुर्शिद करीम मुखे याद आ मोकलाया गोल चवन पिया त वाजे रसूलुल्लाह में कम पइजी वने सय्यद शुहदा जी हाज़री दई पो हुजूर जे सामो हजावींदा चव न सुभान अल्लाह यो जबल रसूलुल्लाह सा मोहब्बत रखे थो तवज्जो फरमा हजरत मूसा अलैहि सलाम बेहोश थियो जब होश में आयो न होश में जेडी मलायो त मूसा कलीमुल्लाह जे निगाह जो एडो कमाल थियो जो 3 मेलन जे मुफासिले ते ऊंदा ही रात में हजरत मूसा कलीम जबल ते किवली चुरे पी तबी दिसे पियो आवाज न थो अचे हां हिते बेहोशी जो आलम हो जने रसूलुल्लाह रब जो दीदार कयो त मा जागल बसर व मा तगा 18 साल किन बुजुर्ग लिखियो 30 साल रब जो दीदार कयई हिते बहेशा इहो या नजर जो कमाल जे दीदार कयो न मोहम्मद जे नजर जो कमाल छा हुंदो हथ मथे खणी सुभान अल्लाह चा ए उन जे नजर जो इहो कमाल जो रसूलुल्लाह जी मेराज तो मोटिया है न मेराज तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा के फरमायो त सहाबा मां हेठ डिठो न हेठ मोटी हेठ जो डिठो त अर्शे बरी सिदरतुल मुंतहा सतो आसमान छहो पंजो चौथो टियो बियो पहिरो जमीन ते नजर पई जे माई जे पेट में पुट हो या थी मां मोहम्मद उते सुञाणा आवाज दे ए मुस्तफा जो कमाल मुझे नबी जी ने कहा पर यार मूसा कलीमुल्लाह तूर सीना से आयो बेहोश पर मक्के पाक जी बाजार में जुती विकाण जे चमड़े जी टुकड़ी
चमड़े जी टुकरिया उन बाजार मोकन भी वर्ती पर जेकी जुती रसूलुल्लाह जे कदमन में आई आवाज नथो अचे जुती जुती चमड़े जी टुकरिया रसूलुल्लाह जे कदमन में आई मकाम उहो छो जो हुजूर जदे मेराज ते वया तो बुराक ते चढ़ा त जुती कदमन में ही पेरो आसमान जुती कदमन में बियो आसमान जुती कदमन में टियो आसमान जुती कदमन में पंजो आसमान जुती कदमन में छहो सतो सिदरतुल मुंतहा लोहो कलम जन्नत जुती कदमन में अर्शे मौला हुजूर जुती रहन जो इरादो कयो अल्लाह फरमाए जुती रला मौला कलीमा खला रही है अल्लाह तो फरमाए हो कलीमा तू हबीबा हेदे 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 जुती जुती चमड़े जी टुकरी कदमन में अचे शर्फ वारी थे जे जे सीने में मुस्तफा जी निस्बत हुजे जे जे सीने में महबूब जी इश्क जी निस्बत हुजे उन आशिक जो केडो शान अरे हे जुती मदीना जो साईं जी आखिरी गाल तो कया वो शेर हुसैन जो किताब थींदा से आखिरी तो गाल क्या हे जुती महबूब जे कदमन जी ए बी जुती मुर्शिद जे कदमन हथ मचे खणी सुभान अल्लाह नची नची कसम तो अल्लाह जो कसम तो अल्लाह जो फकीरो जेकी नाले मुझे मुर्शिद जे कदमन में आ वो आज मदीने में आने में आने में आने बादशाह अमीर खुसरू रहमतुल्लाह अलैह पंजे मुर्शिद जे दरगाह ते जा वजन थोड़ा मारो सलाम बुधो दरगाह ते जा वजन जेको सामो मिले वो चवे त मुझे मुर्शिद जे दरगाह ते वही हो चवे सैन वरी बियो आयो चई न एकड़ो शख्स मिलियुस त उनखे पुछण खां ई अगे तो चवे त तो मां मुखे पंजे मुर्शिद जी खुशबू थी अची हथ हथ मथे खणी सुभान अल्लाह चो त गाल पूरी हां तो मां मुखे पंजे मुर्शिद जी खुशबू थी अचे मुझे मुर्शिद जे दरगाह ते वहे या वयो हुसे वयो हुसे छो अर्ज क्यों मां सही मुखे जरूरत आ मेहरबानी कयो किताबन मुख्तलिफ गालियों लिखियो हिन मेहरबानी कयो सही मुखे न्याणियों ठाणिया किते बियो गालियों भी लिखियो हिन बहरहाल मुखे कुछ पैसन जी जरूरत आ मेहरबानी कयो बादशाह उन अल्लाह जे कामिल वली जो तरसयो पर कोई भी आयो कोन बुजुर्ग छा कयो जो पंजी नाले निनी जे त हिय नाले न थी ये मुझे नाले ने खणी वनी खपाए पंजो कम कर अल्लाह अल्लाह हुआ नाले ने खणी जिए वेठो आयो अमीर खुसरू थो चवे बादशाह चवे थो नाले माखे दींदे इते बिन किताबन जा हवाला तसव्वुफ जा हिकड़े किताब लिखवा त पैसा घुरी बे किताब लिखवा त बादशाही जो अद घुरी अल्लाह अल्लाह हजरत अमीर खुसरो रहमतुल्लाह अलैह जुती खरीद कईया जेको हुन चयो उनखे दिनो हजरत अमीर खुसरो सा कयो वक्त जो बादशाह जुती ही हथ में न खईया सीने से न लाचिया हिय मथे ते खईया मुर्शिद जी जुती मथे ते खयूं इंदो जिए मुर्शिद जी सामो आयो अर्ज कंदो सोहणा जुती खरीद करे आयो अद बादशाही दई आयो आया त फरमायो अमीर खुसरू सौदो सस्तो पयो थी अमीर खुसरू सौदो सस्तो पयो थी नबी जा गुलाम मुर्शिद जी जुती हथ तो मथे खणी सुभान अल्लाह कदमन में आना अज
अज मदीने में पईया जे रसूल जे मौजा मुर्शिद करीम सोने रसूल जे दरबार में इन तो मुर्शिद कमरे में हिंद दर ते पईया आवाज न सोचे आवाज न सोचे तंहिंजे करे आशिका खुश नसीब आयो खुश नसीब आयो जो है दर असा तव्हां सभिनी खे मिलियो आहे खुदा जो कसम हेरे हेरे तक ना तव्हां को पुछा था जेके न मिलियो आहे त उहो ॻाल्हि करे मां त चवां अदना है जा आला है जा नंढो आहे या वॾो आहे हर आशिक को पुछो चवंदो मुर्शिद जी मूंसां महिरबानी आहे जे सच थो ॻाल्हायां त हथ मथे खणी जवाब ॾे हर मुरीद दिल जो दिल पर हिकड़ो घणा तान कजन दिल जो दिल पर हिकड़ो घणा तान कजन दिल भी ॾिजे हिकड़े खे तोड़े सवे सदो कन अरे उहे जिल विला चइजन जेके दर दर लाइन दोस्ती हेडे हेडे अख न फेरा इंशाअल्लाह तोखे त पीर कामिल उहो मिलियो आ जो पंहिंजे खुतबात में या गारंटी ॾेई छॾी थने त फ़कीर कम न कर ॻाल्हायो कम न कर हिते भी गॾु आहियूं त हुते भी गॾु हूंदासीं इएं हाँ हेरे न बल वनी पिया दर पिया सभिनी जो आवाज मैंने वनी ब्या दर पिया आवाज आसरे अल्लाह पल नथी साईं मुखा परे सिक लगी दवा मैंने वनी पिया आवाज आसरे अल्लाह पल नथी साईं मुखा परे मैंने वनी पिया दर पिया हथ मचे आवाज था बुझल आखिरी लफ्ज था बुझल वाक्या वदा खुद मरोड़ी दा हदा था बुझल वाक्या वदा खुद मरोड़ी दा हदा मुझड़ा कई जदा तवक्कल बैठा तो ते घरे जी तवक्कल मुर्शिद दिया हो जावे मुझड़ा कई जदा तवक्कल बैठा तो ते धरे तवक्कल बैठा तो ते धरे अल्लाह पल नथी साईं मुखा परे मैंने वनी ब्या कर पिया हथ बसे अमाजारो शेर हुसैनियत फख्र अहले सुन्नत सरताज उलमा हुसैनिया शमशीर हैदर खैरात साहब